तारीख़ तहज़ीब ऐं सक़ाफ़त ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंध समेत बरे सग़ीर में संग चटी ॾियण जो सदियूं पुराणो रवाज बेसट आणींदासीं ऐं ॿुधाईंदासीं त अॼु खां 100 साल अॻु इहो रवाज बरे सग़ीर में मौजूदु आहे। कच्छ जे राणे जॾहिं सिंध जे हाकिम ग़ुलाम शाह कल्होड़े खे पंहिंजी भेण संग चटी तौरु ॾिनी हुई, उन वक़्तु झेड़ो टारण जंग टारण लाइ संग चटी ॾियण जो रवाज मौजूदु हुओ। सिंध समेत बरे सग़ीर जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में जंग झेड़े ऐं तकरार खे ख़तमु करण लाइ संग चटी ॾियण जो रवाज तमामु घणो पुराणो आहे। ख़ासि करे क़ौमुनि, क़बीलनि, बिरादरियुनि में वेर ख़तमु करण लाइ, इख़्तिलाफ़ ख़तमु करण लाइ, खून रेज़ी ख़तमु करण लाइ हमेशह औरत खे क़ुर्बानीअ जी बकरी बणायो वेंदो आहे। मुख़ालिफ़नि खां खून बख़्शराइण या खून जो एवज़ो ॾियण लाइ हमेशह औरत जी क़ुर्बानी ॾिनी वई आहे। संग चटी एवज़ ॾिनल औरतुनि सां मुख़ालिफ़ कहिड़ियूं तादियूं कंदा आहिनि, खेनि जेरे दोज़ख जे हवाले कीअं कंदा आहिनि, इन बाबति तसवुरु कंदे ई लिंग कांडारियूं वञनि था। संग चटी में ॾिनल औरतुनि सां मुख़ालिफ़नि वटि जानवरनि खां बदतरीन सलूक कयो वेंदो आहे। हू ग़ुलामी जे अहिड़नि ज़ंजीरुनि में जकड़िजी वेंदियूं आहिनि जितां खेनि मौत बैदि छुटकारो मिलंदो आहे। अॼु पाण 250 साल अॻु कच्छ जे हुक्मरान तरफ़ां जंग टारण लाइ पंहिंजी भेण खे सिंध जे कल्होड़े हुक्मरान खे संग चटी तौरु ॾियण बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। कच्छ में उन वक़्तु यानी 1763 ईस्वी में राणे राय लाखे जी हुकूमत हुई, जॾहिं त सिंध में मियां ग़ुलाम शाह कल्होड़ो हुक्मरान। इन ॿिन्ही बादशाहनि में जाड़े वारी जबल ते जंग लॻी हुई। जाड़े वारो जबल, जाड़ो जबल कच्छ जे इलाइक़े में मौजूदु आहे। हीअ जंग 1763 में कच्छ जे इलाइक़े में राणे राय लाखे ऐं मियां ग़ुलाम शाह कल्होड़ो जे विच में लॻी हुई। हिन जंग में मियां ग़ुलाम शाह कल्होड़ो 70,000 लश्कर सां राय लाखे सां मुक़ाबले लाइ कच्छ आयो। हिन जंग में मीर बहराम खान चालपुर संदसि सिपह सालार हुयो, जेको इंतहाई बहादुरी सां विढ़ियो हो, जंहिं जे नतीजे में राय लाखे जे लश्कर जा केतिराई जंगी सिपाही ऐं सरदार मारिजी विया हुआ। हिन जंग में राय लाखे जी जाड़े जबल ते मौजूदु तोपखाने मां हिकु तोप ओचितो फाटण सबबि संदसि फ़ौज जा केतिराई सिपाही ऐं जर्नेल मारिजी विया। इन हादसे पर राय लाखे जी फ़ौज में फड़फोड़ पइजी वई ऐं हू मुख़ालिफ़ लश्कर सां विढ़ण जे क़ाबिल न रही। नेठि राय लाखे आणमञी ते पंहिंजी भेण मियां ग़ुलाम शाह खे निकाह में ॾियण जो फ़ैसिलो कयो ऐं अहिड़ी तरह हिन भेण संग चटी तौरु ॾेई जंग खे टारियो या ख़तमु कयो। राय लाखे जी आण वञण खां पोइ मियां ग़ुलाम शाह कल्होड़ो 17 जनवरी 1763 ते वापसि पंहिंजे तख़्तगाह ॾांहुं मोटी आयो हो। कच्छ ऐं सिंध जे हाकिमनि विच में जाड़े जबल वारी जंग जो अंत बि हुक्मरान घराणे जी हिकु औरत खे संग चटी तौरु ॾियण पर आयो। हीउ वाक़ियो साबित करे थो त सिंध ऐं हिंद में औरतुनि खे संग चटी तौरु ॾियण जो रवाज 100 साल पुराणो आहे, जेको अॼु जे जदीद दौर में बि सिंध में किथे किथे मौजूदु आहे। ख़ासि करे कबीलाई ऐं बिरादरी झेड़नि में औरत खे खून चटी ॾेई राज़ीनामो कयो वेंदो आहे। महिरबानी।